बैरामा मोहम्मद सादिक खोसा जी ख़बर मूजिब यूसी नादराबाद एट गुल मोहम्मद चेचा जे काउंसलरन अल्लाह बख्श मंगसी गुलाम मुर्तज़ा खुश्क हाशिम चांडियो ऐं ज़मीर हकड़ो पारां चेयरमैन गौस बख्श चेचो ख़िलाफ़ बैराम प्रेस क्लब में एहतजाज कियो वियो। काउंसलरन जो चवणु हो त गुज़िरियल 6 महीननि खां चेयरमैन न मीटिंग घुराई आहे ऐं न ई बजट जे ख़र्चनि बाबति का ॼाण ॾिनी पई वञे, जंहिं करे हू आवाम खे जवाबु ॾियण में ॾुखियाई महसूसु करे रहिया आहिनि। हुननि आला अख़्तरनि खां घुर कई आहे त चेयरमैन ख़िलाफ़ बजट में मुबना बेक़ाइदगियुनि जी इंक्वायरी कराई वञे। नाज़रीन, बैराम जी यूसी नादराबाद एट गुल मोहम्मद चेचा जे काउंसलरन अल्लाह बख्श मंगसी गुलाम मुर्तज़ा खुश्क हाशिम चांडियो ज़मीर हकड़ो पारां चेयरमैन गौस बख्श चेचो ख़िलाफ़ बैराम प्रेस क्लब में एहतजाजी मुज़ाहिरो कयो।